एडवोकेट अब्दुल हकीम चांडियो पंहिंजे यूट्यूब चैनल में अवां सां मुखातिब आहियां। तूं माण्हू मारे मुर्गी थो, मां ॻाढ़ा ॻोढ़ा ॻाड़ियां थो, तूं लाशनि ते तो ॾंदु कढी नीर उन्हनि ते लाड़ियां थो, सूली ते बि सच चई अॼु अंदरि तुंहिंजो साड़ियां थो, मां बाग़ी हाँ मां बाग़ी हाँ, मूं कई ॾोह कया आहिनि। नसरुल्लाह गॾाणी सिंध जो सपूत, बेबाक सहाफ़ी जंहिं न कलम जो सौदो कयो, न ज़मीर जो, न ज़र्फ़ जो, न शऊर जो। उनखे चयो वियो त तूं जंहिं राह ते हली थो उहा राह अजल जी आहे। जेकी बि इन राह ते हलिया आहिनि उन्हनि खे जवानी में ई मौत जे मुंहं में ॾेई करे, उन्हनि जे बचनि खे यतीम करे, उन्हनि जे माउनि खां पंहिंजा गभरू बचा खसे करे, ज़िंदगी भर उन्हनि खे मातम वारो माहौल ॾेई करे हितां जूं पाकिस्तान जूं ताक़तवर क़ुवतूं, उन्हनि में एजेंसियूं बि थी सघनि थियूं, आर्मी बि थी सघे थी, पुलिस बि थी सघे थी, त सिंध जा सरदार जागीरदार ऐं नाम निहाद वॾेरा जेकी माण्हुनि खे मजबूर था करनि त सच न लिखो, उहे सभई क़ुवतूं गॾिजी करे हितां जे ताक़तवर आवाज़ खे दॿाइण जे लाइ मूवमेंट में ईंदियूं आहिनि। अञा जान मोहम्मद महर जो खून रोडनि तां सुको ई कोन्हे, अञा उनजो खून जेको आहे उनजे कफ़न में अॼु बि क़बर में ताज़ो आहे, त वरी ॿियो गभरू नौजवान नसरुल्लाह गॾाणी खे जो लाश असांजे तव्हां हवाले कयो आहे। तव्हांजो मक़सदु इहो आहे त तव्हां छा हितां जा जेकी धाड़ेल आहिनि उहे माण्हू अगवा करनि था, उहे DIG खे ख़बर कोन्हे, IG खे ख़बर कोन्हे, वज़ीर आला खे ख़बर कोन्हे, SP खे ख़बर कोन्हे, हितां जे खुफ़िया एजेंसीज़ खे ख़बर कोन्हे, सभिनी खे ख़बर आहे। तव्हां सभिनी खे ख़बर आहे त हितां जो धाड़ेल केरु आहे, हितां जो लुटेरो केरु आहे, हितां जा मासूम बचा केरु थो अगवा करे, हितां जे नसुलनि खे केरु थो तबाह ऐं बर्बादु करे, भुंग उन्हनि खां वरिता वञनि, यरगमाल बनाए करे। एतिरी हद ताईं तव्हां हिते मंशात जा अॾा हलायो, तव्हां हिते जुआ जा अॾा हलायो, तव्हां हिते माण्हुनि खे बर्बादी ऐं तबाही जे तरफ़ ॾे नौजवान नसुल खे उनजे करे वठी वञो, छो त तव्हांखे इहे हिदायतूं आहिनि त सिंधी क़ौम खे तबाह करिणो आहे, सिंधी नसुल खे बर्बादु करिणो आहे। ईअं टाइम टू टाइम तव्हां हर रोज़ु कॾहिं न कॾहिं थोरे थोरे अरसे में हाणे असांखे लाश ॾियणु शुरू कया आहिनि, ऐं असां तमाशाई बणिजी करे मुनज़िम न हुजण जे करे मुंतशिर आहियूं, तंहिंजे करे तव्हां असांखे लाश ॾियो था ऐं असां तव्हांजे ख़िलाफ़ु को बि बग़ावत जो झंडो बुलंदी नथा कयूं। छो नथो SP जो पुटु अगवा थिए, छो नथो DIG जो पुटु अगवा थिए, छो नथो IG जो पुटु अगवा थिए, छो नथो MNA जो पुटु अगवा थिए, छो नथो मिनिस्टर जो पुटु अगवा थिए, छो नथो सलाहकार एडवाइज़र सेनेटर जो पुटु अगवा थिए। अगवा छो थो थिए हितां जो दीवान, अगवा छो थो थिए हितां जी प्रिया कुमारी, अगवा छो थो थिए हितां जो नौजवान मासूम बचिड़ो, उहो छो थो अगवा थिए? इहा हिकिड़ी वॾी मनसूबाबंदी आहे। असांजी बर्बादी में सभई तव्हां ताक़तूं गॾु आहियो। अॼु तव्हां असांखे वरी नसरुल्लाह गॾाणी जो जेको लाश ॾिनो आहे इहो असांखे तव्हां पैगाम था ॾियो त तव्हां पंहिंजे चपनि ते मोहरे ख़ामोशी हणूं, असां ॻाल्हाइण तां बि हथु खणी वञूं, पर साथियो इहो ॿुधी छॾियो त हीउ मुंहिंजो सिर, जेसि ताईं मुंहिंजो सिर मुंहिंजे जिस्म में साहु आहे त ॻाल्हाईंदुसि ॻाल्हाईंदुसि ॻाल्हाईंदुसि, भली हुन ॻाल्हाइण में मूंखे मौत अची वञे, मौत कामयाबी जे तरफ़ ॾे वठी वञण जी विख आहे। असां जॾहिं आया हुआसीं हिन धरती ते त असांखे जिस्म ते को कपिड़ो न हुयो ऐं असां सॼी ज़िंदगी रुगो इन लाइ महिनत कई त असांखे रुगो कफ़न मिले,
तारीख़ का बि कोन्हे, हितां जे अमीर जी का बि तारीख़ कोन्हे, हितां जे फिरौन जी का बि तारीख़ कोन्हे, हितां जे जलाद जी का बि तारीख़ कोन्हे, हितां जे सरदार लुटेरे जागीरदार सरमाएदार जी का बि तारीख़ कोन्हे, हितां जे फोरू जी का बि तारीख़ कोन्हे, हितां जे करप्ट पुलिस ऑफिसर जी का बि तारीख़ कोन्हे। तारीख़ आहे त उन्हनि बहादुर ईमानदार वेढ़ाक जदोजहद में वेसा रखंदड़ क़ौमी कारकुननि जी आहे, जेकी कल्ह बि ज़िंदा हुया, अॼु बि ज़िंदा आहिनि ऐं सुभाणे बि ज़िंदा रहंदा। ऐं मुंहिंजो नसुल्ला गॾाणी खे अॼु सुर्ख सलाम आहे। नसुल्ला गॾाणी जी क़बर तोखे बि मुंहिंजो सलाम आहे त तो जे अॼु सीने में तुंहिंजे पेट में सिंध जो सपूत गैरतमंद बचो ईंदो ऐं तो वटि हमेशह जे लाइ आरामी थींदो। नसुल्ला अलविदा, अलविदा नसुल्ला गॾाणी, अलविदा, अलविदा, अलविदा सिंध, अलविदा।